सोडे साहब जे बारे में पंहिंजी ॻाल्हि रखनि। मीर बुलेती साहब। मेहरबानी दोस्तों, सभी के सलाम, मुजरो साहब नमस्ते, हक मौजूद। टाइम तमाम घणो थी वियो आहे। असांजी मुलाक़ातूं टे थी, उन्हनि में हुन सां जेके ॻाल्हियूं थियूं, जेके कचारियूं थियूं, जेको सिखियो, अॼु मौजूद ना है। लतीफ़ साईं चयो आहे त सजण न ॾिसांसे जे हम हीअं थूणियूं, सजण न ॾिसांसे जे हम हीअं थूणियूं, हाणे किनी जे वञी अङण उभियां। आप ॻाल्हियुनि जो वर्जा न कंसि। सरफ राम सिंह सोढे खां थोड़ी मुलाक़ातुनि में जेकी सिखियो, जॾहिं मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात प्रीत पार्षद सोढे सां थी हुई, हिन जी गुफ़्तगू ऐं हिन जी कचारी ऐं हिन जी शाइरी ॿुधाइण जो अंदाज़, तॾहिं मूं हिन खां सुवालु पुछियो हो त ही तूं किथां सिखियो आहीं? त हिन जवाबु ॾिनो हो त चाचा खां। मूं चयो इहो चाचा कहिड़ो आहे? चई चाचा राम सिंह सोढो। मूं चयो यार इन माण्हू सां मूंखे मिलाए, हिकु दफ़ो मिली त ॾिसूं। इहो माण्हू जंहिं वटि हेड़ी तरबियत करण जो हिकिड़ो तरतीब रखियलु आहे, जे तो जहिड़े माण्हू खे अहिड़े अंदाज़ में गुफ़्तगू करणु सेखारी आहे, इन माण्हू सां मिलणु तमामु ज़रूरी थी पियो आहे। जॾहिं मिलियासीं तॾहिं सचपच त हुन जे अंदाज़ में जेको मिठास हो ऐं जेका गुफ़्तगू में थदड़ी हीर हुई ऐं जेको हौसलो हो, असांखे उहो सिखणु खपे। ऐं हुन जेका मोहबत विराई, अचो त पाण सभई अॼु इहो वचन कयूं त पाण राम सिंह सोढे वांगुरु सभई मोहबतूं विराईंदासूं, हिक ॿिए सां नफ़रतूं ख़तमु कंदासूं, हिक ॿिए खे गॾु वठी हलबो। लतीफ़ साईं चयो आदमी अखलास मटाए माठो क्यों, आदमी अखलास मटाए माठो क्यों, हाणे खाए सबको संदो मारू मास, दिल भर हिन दुनिया में वञी रहंदो वास, ॿियो सभु लोक लिबास, को हिकु सुख हूंदो हिकिड़ो। अवां सभिनी जी महिरबानी, मूंखे मौक़ो ॾिनो ऐं आउं थोराईंदो आहियां प्रीत पार्षद जो ऐं हिते यादगार कमेटी जो, जिन थोरो टाइम हूंदे बि मूंखे स्टेज ते मौक़ो ॾिनो। अवां सभिनी जा वॾा वॾ अचो त उन खां सिखूं, अचो त उन वारी सग पाण में पैदा करियूं ऐं हिक ॿिए में मोहबतूं विरायूं त पाण राम सिंह सोढे खे ज़िंदा रखी सघंदासीं। अवां सभिनी जा वॾा वॾ।